सिंध हिन वक्त करबला सिंध बणजी वही करबला कम विराया विया आहिनि सरदारनि जो कमु आहे त अपर सिंध में सिंधियुनि खे क़तल कनि सिंधियाणियुनि खे क़तल कनि करबलाऊं कनि पुलिस खे मार्च कराए ॿिहारे छॾीनि पुलिस रुगो ज़ेवर आहे ॾिसण जो ॾिसे पई पीपल पार्टी जी हुकूमत माना सरदारनि वॾेरनि अमेरिका ऐं एमक्यूएम जे गुंडनि जी हुकूमत इहो हाणे साबित थियो आहे कराची में कराची हिननि वॾेरनि ॾेई छॾी आहे उन्हनि कातलनि खे जिन सिंधियुनि खे न्याणियुनि खे ज़ना करे उघाड़ा लाश सिंधियुनि खे ॾियारे मोकिलिया अख़बारनि में छपे पियो ऐं नथो ॿुधायां हिननि गैरत वारनि हाणे हिननि जा पेर चटीनि पिया कुर्सीअ लाइ करियो धाड़ा हणण लाइ करियो फुरियूं करण लाइ करियो टिंगनि जी बादशाही करण लाइ करियो बादशाही त टिंगनि जी बुटे खे विझी ॿुधा थो मूं चयसि त बंगाल वारे शो में अमेरिका जो कमु न करियो बंगालियुनि खे न कढो बंगाली विया त सिंधी बलोच पठान यतीम थी वेंदा थोरड़ाई में अची वेंदा फौज जे हवाले थी वेंदा अमेरिका जा थी वेंदा ग़ुलाम थी वेंदा बुटे खे मूं मुठो कयूं महिरबानी करे हिन साज़िश में शरीक न थी बंगालियुनि खे न भॼाए अमेरिका जो चवणु न कर बंगालियुनि जो क़तले आम न कराए न मञे लखे न्याणियुनि जो गुनाह कयूं वयूं ॿार माराए हिननि वॾेरनि इहे सभु हुते हुआ ढाका में सभई चूंडियल नुमाइंदा हुआ हथ मथे खणी बीठा हुआ बंगाल खे भॼायो बंगाल खे निकालो पोइ पाण खे ग़ुलाम थी विया आहियूं हाणे पाण थोरा आहियूं वोट हुननि जा अॻे ईंदा हुआ जॾहिं हुनखे चइबो फलाणो कमु करो असांजा वोट आहिनि कोन हाणे कहिड़ा वोट कोन्हनि असेंबली में हिननि जी अक्सरियत आहे तव्हां ॾिनी न आहे हिन खां अॻे जेके हुआ तुम छा कयो तव्हां ख़बर छा कनि पीपल पार्टी अचण खां अॻियां करनि चूंडियल नुमाइंदा पाण खे ॿुधी मरणु खपे पाण सिंधी माण्हुनि खे जंहिंमें हिननि ग़ैरतमंदनि खे चूंडे मोकिलियो कहिड़नि खे चूंडे मोकिलियोसीं हिननि चयो त कराचीअ में सिंधी माण्हू न पढ़नि कराचीअ में सिंधी माण्हुनि खे पढ़ण जी इजाज़त न आहे कराचीअ में सिंधी माण्हुनि खे नौकरियुनि जी इजाज़त न आहे हिन बेग़ैरत असेंबलीअ इहो पास कयो बेग़ैरत चूंडियलनि इहो कानून पास कयो त सिंधी माण्हू कराची में न पढ़े सिंधी माण्हुनि खे कराची में नौकरी न मिले जॾहिं इहे 18 ॿार कयो उहे छा आहिनि रदारनि सिंध दोस्तनि इहे हिते असांजे विच में वोट थी टुलनि या न टुलनि इहे हार विझी नारा हणाए मोतबर थी हलणु घुरिजनि न हलणु घुरिजनि हाणे हे आया बचन फल बेनज़ीर खे माराए मुंहं को करे हे तरह आया आहिनि हुकूमत जा सदर थी आया आहिनि त हिननि खे फरियाद नथो थी कहिड़ा अबोझ आहिनि पाकिस्तान जो सदर वीचारो फरियाद त करे पर कंहिं वटि करे पुलिस चवण मञी बि अची कान पंहिंजे ज़ाल जो फरियाद कीअं दाख़िल करे